नाज़रीन, धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आऊं आहियां इमरान अली। ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फ़िरोज़ खां। ब्यूरो चीफ मंज़ूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान में अजीब ऐं ग़रीब सियासत हली रही आहे। समूरा हुकुमरान अवाम जा दुश्मन आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जमायत इस्लामी सिंध जे नाइब सदर मुमताज़ अली सातो नौशरो फ़िरोज़ पहुचण ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। मुमताज़ अली सातो चयो त इमरान, नवाज़ शरीफ़ या बिलावल भुट्टो जो लॉन्ग मार्च अवाम सां रुॻो ॾेखाउ ऐं फ़रेब आहे। मुल्क में अजीब क़ानून हली रहियो आहे। जेल काटींदड़नि खे वज़ीर आज़म जो प्रोटोकॉल मिली रहियो आहे। कराची जी इलेक्शन मुलतवी करण ते मुमताज़ अली सातो जो चवणु हो त सिंध हुकूमत मौक़िफ़ अख़्तियार कयो त पुलिस बरसात सबबु मौजूदु न आहे, जेको सरासर कूड़ आहे। हुन वधीक चयो त हुकुमरान पार्टी खे ख़तरो हो त कराची मां जमायत इस्लामी खटींदी, उन करे इलेक्शन मुलतवी कई वई। पर असां हुकुमरान जमायत खे ॿुधाइण था चाहियूं त कराची में जॾहिं बि मकानी चूंडूं थींदियूं त जमायत इस्लामी ई अक्सरियत सां कामयाब थींदी। उन मौक़े ते प्रेस क्लब नौशरो फ़िरोज़ जो अॻूणो सदर ख़ादिम हुसैन मरी, मज़हर अली सातो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।